नाज़रीन, सरहद में हुकूमत के हुक्म के तहत स्मार्ट लॉकडाउन किया वियो आहे। इन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल हई सावंत। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट के हुक्म बाद सिंध सरकार तरफां एक दफ़ो ॿीहर जेको आहे त उहो सिंध जे अंदरि छंछरु ऐं आचर जे ॾियारे ते जेको आहे त उहो लॉकडाउन हणण जो ऐलान कयो, जंहिंखां बाद में गुज़िरियल ॾींहं छंछरु जे ॾियारे बि सरहद में लॉकडाउन हो ऐं अॼु आचर जे ॾियारे बि सरहद में जेको आहे त उहो मुकमल तौर जेको लॉकडाउन आहे उहो जारी आहे। ऐं हिन वक़्तु जेके सुप्रीम कोर्ट तरफां जेके कारोबार खोलण जो हुकुमनामो मिलियल हुयो, मख़सूस जेके कारोबार आहिनि या जेके आम आइपी शयुनि जा दुकान आहिनि, सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, मेडिकल स्टोर आहिनि, जेके इस्पतालूं आहिनि, उहे खुलियल आहिनि। इन्हनि खां अलावा ॿियो जेको सरहदी शहर जो कारोबार आहे उहो हिन वक़्तु जेको आहे त मुकमल तौर ते बंदि आहे। इन कारोबार बंदि थियण सबबि जेको आहे त शहर में हिकु दफ़ो ॿीहर जेका आहे त वीरानी छाइजी वई आहे। सरहद जे अंदरि 19 खां वधीक जेके आहिनि त उहे कोरोना वायरस जा केस जेके आहिनि त पॉज़िटिव अची चुका आहिनि ऐं 2 जेके आहिनि त उहे शक जे मुताबिक़ जेके फोतगियूं थियूं आहिनि उन्हनि जे मुतालिक़ सरकारी अमलदार जो चवणु आहे त उन्हनि फोतगियुनि में जेको आहे त 2 जेके फोतगियूं हुयूं उहे कोरोना वायरस उन्हनि में तस्दीक थी वई आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर सरहद शहर में लॉकडाउन जारी आहे ऐं इन वक़्तु जेको आहे त समूरो कारोबार शहर जो मुकमल तौर ते बंदि आहे। जी।